नाज़रीन, ठारूशाह क़ब्रिस्तान में गंदे पानी केतिरियूं क़बरूं मसमार करे छॾियूं आहिनि। क़बरुनि जी बेहुरमती थियण ते कुरैशी बिरादरी जे माण्हुनि टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एसएससी न्यूज़ जो रिपोर्टर अलाडिनो सोलंकी। जी अलाडिनो सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठारूशाह क़ब्रिस्तान में गंदे पानी केतिरियूं ई क़बरूं मिसमार करे छॾियूं। क़बरुनि जी बेहुरमती थियण ते कुरैशी बिरादरीअ जे माण्हुनि जो टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। फोर्टी रोड क़ब्रिस्तान में गंदे नाले मां गंदो पाणी ऐं गंद गॾु थियण ख़िलाफ़ अकरम कुरैशी, बाबर कुरैशी ऐं सरवर कुरैशी जी अॻुवाणीअ में क़ब्रिस्तान वटि टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरा ई भेरा इंतिज़ामिया खे शिकायतूं कयूं आहिनि, मगर केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। गंदे नाले मां गटरनि ऐं आबादीअ जो गंदो पाणी क़ब्रिस्तान में अची गॾु थी तालाब बणिजी वियो आहे, जंहिं सबबि क़बरुनि जी बेहुरमती ऐं केतिरियूं ई क़बरूं ड्रही पट थी वियूं आहिनि, जंहिंजी भरपूर मज़म्मत कयूं था। उन्हनि DC नुशर फ़िरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त फोर्टी रोड क़ब्रिस्तान जी 4 दीवारी मुकमल कराए गॾु थियल गंदो पाणी नेकाल करे गंदे नालीअ मां ईंदड़ गंदो पाणी बंदि करे इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी।